गुज़रियल 5 सालनि खां सिंध जे मंसूबनि खे नज़रअंदाज कयो वियो आहे। क़ौमी इक़्तिसादी काउंसिल जे इजलास में सिंध जे वॾे वज़ीर जो सख़्त एहतजाज। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि क़ौमी इक़्तिसादी काउंसिल जे इजलास में ईंदड़ माली साल 2024-25 जी प्लान जी मंज़ूरी ॾिनी वई। ज़रियनि मूजिबि इजलास में सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह मौक़िफ़ इख़्तियार कयो त ॿोॾि में सिंध सभ खां वधीक नुक़सान थियो। 21 लख घर ऐं स्कूल मुतासिर थिया। गुज़िरियल माली साल में बि सिंध लाइ 53 अरब रुपया रखिया विया, पर उन मां 1 रुपयो बि रिलीज़ न थियो। ॿोॾि दौरान LBOD ऐं RBOD सबबि वॾो नुक़सान थियो। उन जी मरम्मत लाइ बि पैसा रखिया वञनि। ज़रियनि मूजिबि क़ौमी इक़्तिसादी काउंसिल LBOD न्यू लेफ्ट बैंक लाइ 115 अरब रुपया मंज़ूर कया। नए गाज़ डैम जो कमु मुकमल करण लाइ 10 अरब रुपया ऐं केबी फीडर जी लाइनिंग लाइ बि रक़म रखी वई। इक़्तिसादी सर्वे सुभाणे पेश कई वेंदी। पथराई मूजिबि नाणे वारो वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब सुभाणे 5:30 वॻे इक़्तिसादी सर्वे पेश कंदो। साम्हूं आयल दस्तावेज़ मूजिबि ईंदड़ बजट में इंफ्रास्ट्रक्चर लाइ 827, तवानाई लाइ 253, ट्रांसपोर्ट ऐं मवासिलात लाइ 279 अरब रुपया रखिया वेंदा। पाणीअ जे मंसूबनि लाइ 206, समाजी शोबे लाइ 280, सिहत लाइ 45, तालीम ऐं हायर एजुकेशन लाइ 93 अरब रखण जी तजवीज़, खुराक ऐं ज़राअत लाइ 42 अरब रुपया रखण जी तजवीज़ ॾिनी वेंदी। स्टेट बैंक 4 सालनि खां पोइ व्याज जी शरह 1.5% घटाए छॾी। नई मॉनेटरी पॉलिसी में व्याज जी शरह में 150 बेसिस पॉइंट्स जी घटिताई। व्याज जी शरह 22% मां घटिजी 20.5% थी वई। स्टेट बैंक जो चवणु आहे त फ़रवरी महीने खां महांगाईअ में जोगी घटिताई थी आहे ऐं मई महीने जो आउट रन बि उमीदुनि खां वधीक बहितर रहियो। ऐं T20 वर्ल्ड कप जी अहम मैच में भारत हथां पाकिस्तानी टीम जी शिकस्त। PCB चेयरमैन मोहसिन नक़वी क़ौमी क्रिकेट टीम में वॾी सर्जरी करण जो ऐलान करे छॾियो। मोहसिन नक़वी चयो आहे त क़ौमी टीम में जेको कुझु हली रहियो आहे सभ खां वाक़िफ़ आहियां। सोचियो हो त नंढी सर्जरी मां कमु हली वेंदो, पर हाणे वॾी सर्जरी करणी पवंदी। ॿाहिरि वेठल टैलेंट खे बि मौक़ो ॾियण जो वक़्तु अची वियो आहे। भारतीय टीम ख़िलाफ़ बैटर्स पाकिस्तान जी खटियल मैच हाराए छॾियो।